दोस्तों उदासी टेक यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट हिकु ज़बरदस्त बहितरीन अपडेट्स आहे। जी हाँ दोस्तों, अॼु जी अपडेट आहे ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती जे मुताबिक़। जी हाँ दोस्तों, वीरन जी वस्ती जे अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसंदो त साले जेका पंहिंजा पलांद वठण जे चकर में आहे, तमामु जल्द उहो जेको आहे न बाज़ार खां शिरोज़ वारनि खे अहिड़ो त सिधो कंदो जो हू यादि कंदा ऐं सोढल बि त बार बार साले खे इहो चए थो त मां तोसां गॾु हलंदुसि, लेकिन हू इश्क में जो गिरफ़्तार आहे त उन में ही पूरो आहे। बाक़ी दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त साले हिकु सिधो वेहण वारो माण्हू आहे ऐं होॾां जेको शिरोज़ ख़ाननि जो पीउ हू थोरो जेको आहे शैतानी करण में शातिर आहिनि ऐं शिरोज़ ख़ान त ख़ासि करे उहो शैतान ई आहे। ऐं होॾां वरी जेको आहे ॿिन्ही पासे चोर खे चवंदा आहिनि चोरी कर ऐं शिरोज़ ख़ान चवंदो आहे भागे खे चवंदो आहे चोर आयो थी। ईअं ई बाज़ार ख़ान हाणे जेको आहे उन सम्झी चुको आहे त शिरोज़ ख़ान कान मुड़ंदो, बदिलो ज़रूरु वठंदो, कंहिं टाइम बि अटैक कंदो, लेकिन तमामु जल्द ॾिसंदो त ज़बरदस्त कमु थी वेंदो, साले पंहिंजा हिसाब किताब सिधा कंदो। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। जे अपडेट तव्हांखे सुठी लॻे त महिरबानी करे उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा, जीअं हर अपडेट तव्हांखे बर वक़्तु मिलंदी रहे। अगरि फेसबुक ते ॾिसी रहिया त उन पेज खे फॉलो लाइक शेयर कंदा।